हज़रत मौलाना अब्दुल्लाह भुट्टो रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग वॾो आलिम वॾो नबी साईं जो आशिक़ हिकिड़ी तक़रीर साईं जी मां वटि पई आहे नबी साईं जे मेराज जे मौज़ूअ ते ॻाल्हाए थो अलाह ॼाणे थो पाण तो रोए थो जमात तो रोए थी पर हाणे बि जॾहिं केसट में टेप में असां हुनजो वाइज़ हलाईंदा आहियूं असां ई रोई पवंदा एॾो परवाह जंहिंखे कमो पेज 50 दफ़न खां वधीक नबी साईं जी निंड में ज़ियारत नसीब थी और पाण साईं मौलाना अब्दुल्लाह भुट्टो रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मत घणाई दफ़ा मूंखे प्यारे नबीअ जी ज़ियारत थी पर हाणे हाणे ॿ टे ॾियारा थिया आहिनि नबी मोहम्मद करीम जो दीदार थियो मांखे साईं सीने ते हथ रखी फरमायो ओ अब्दुल गई घोटा मां मोहम्मद करीम तोखे वसियत ऐं नसीहत थो कयां त जमियत उलमा इस्लाम खे न छॾिजां जमियत उलमा इस्लाम खे न छॾिजां जमियत उलमा इस्लाम खे न छॾिजां हज़रत मौलाना अब्दुल्लाह भुट्टो रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जॾहिं मां उथियुमि निंड मां बेदार ते मखिड़ियूं खोलियमि ईअं पियो महसूस कयां ॼण त मुंहिंजे सीने ते बर्फ़ जो टुकड़ो रखियो पियो आहे जो नबी साईं मुंहिंजे सीने ते दिल ते हथ मुबारक फेरायो ऐं फरमाए त मूंखे पक पइजी वई बारगाह रिसालत में जेकॾहिं का मक़बूल जमात आहे त उहा जमियत उलमा इस्लाम आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो पाण फरमाईंदा हवाइदन में तो मुंहिंजा भाइरो अचो इन हक़ वारी जमात प्यारे नबी वारी जमात सां साथ ॾियो क़ुरान वारी जमात आहे त जमियत वारी जमात आहे हा असहाबन वारी जमात आहे त इहा जमियत वारी जमात आहे अहल बैतन वारी जमात आहे त इहा जमियत वारी जमात आहे इमाम हसन हुसैन वारी जमात आहे त इहा जमियत वारी जमात आहे हाँ हाँ जेकॾहिं हज़रत बिलाल ऐं सुहैब ऐं अम्मार वारी जमात आहे त इहा जमियत उलमा इस्लाम वारी आहे खुलफाए राशिदीन वारी जमात आहे त इहा जमियत उलमा इस्लाम वारी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो जन्नत वारी जमात आहे त इहा जमियत उलमा इस्लाम आहे वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतात फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान